सवाल कयो आहे फ़क़ीर मुहारिब अली हुनर जो। उहो चए थो मुफ़्ती साहब रत या पोइ या ॻड़ हले पियो त नमाज़ थींदी या न। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जेकॾहिं नमाज़ में रत पोइ या ॻड़ हली रही आहे त नमाज़ न थींदी। इन जो सबबु इहो आहे त जेकॾहिं रत वही हलियो आहे त इन सां वज़ू टुटी पवंदो ऐं वज़ू जे टुटण सां नमाज़ बि न थींदी। अलबत्ता जेकॾहिं उहो रत वहे थो ऐं एतिरो वहे थो ऐं मुसलसल हले थो जो उनखे वज़ू करे नमाज़ पढ़ण जो वक़्तु नथो मिले त इन सूरत में इहो उज़्र आहे। पोइ जेकॾहिं ॿी नमाज़ जे वक़्त में बि उहो रत हलियो आहे त इहो उज़्र आहे। रत जे दौरान बि नमाज़ पढ़ी सघिजे थो। छाजे करे त इहो शरई उज़्र आहे ऐं शरई उज़्र खे इहो मुआफ़ आहे। अलबत्ता जेकॾहिं ॿी नमाज़ में रत उहो बिही वियो आहे त हिन नमाज़ खे बि दोहिराईंदो।